अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। जी नाज़रीन, अवांखे ख़बर ॾींदा हलूं त शिकारपुर, मदइजी, ॻड़हई, यासीन, खानपुर समेत पूरे ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बहार जे मौसम जो पहरियों वसक़ारो पियो आहे, जंहिं सबबु मौसम खुशगवार थी वई आहे। जी नाज़रीन, अवांखे ख़बर ॾींदा हलूं त शिकारपुर, मदइजी, ॻड़हई, यासीन, खानपुर समेत सिंध में मौसम बहार जो पहरियों वसक़ारो पियो आहे, जंहिं सबबु मौसम खुशगवार थी वई आहे ऐं माण्हुनि गरम शयुनि जो इस्तेमाल वधाए छॾियो आहे, जंहिंमें कॉफ़ी, चांहि ऐं जूस गरम पी ऐं सर्दी जी मौसम खे इंजॉय करे रहिया आहिनि। जी नाज़रीन, हिन वक़्तु बरसाति पई रही आहे ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में।